अज तुझे जिस्म मथा या शींह वारी खल लाए सबन अॻियां तुझो गिदड़ वारो असल रूप ज़ाहिर कंदुसि ऐं ॿुधाईंदुसि सभिनी खे त तव्हां जंहिंखे शींह सम्झी डिॼी रहिया हुया उहो हिकु बीमार ऐं लाचार गिदड़ आहे। गिदड़ जंहिंखे गिदड़ सम्झी तूं रस्ता रोक कई आहे इहो ज़हन में रख त उहो हिकु कारीगर थी। कारीगर मूसा खान जो वेर कारीगर ते पेर अथई। कारीगर ते न न मूसा खान न अॼु पंहिंजी आवाज़ खे हेठि रखी ॻाल्हाए। हेठि रखी ॻाल्हाए किथे ईअं न थिए जो मुंहिंजी लत तुंहिंजे निड़ीअ मथां अची वञे ऐं तुंहिंजूं सभु हसरतूं तुंहिंजे दिलि में दफ़न थी वञनि। रुस्तम खान तुंहिंजो ख़ैर इन्हीअ में अथई। इन्हीअ में अथई तुंहिंजो ख़ैर त मूंखे मारे छॾ। मूंखे मारे छॾ। जेकॾहिं मां जीअरो बची वियुसि त पोइ तुंहिंजो मौत थी। मौत आहे तुंहिंजो। मूसा खान तो जेकी ज़ुल्म कया आहिनि उन लाइ एतिरो आसान मौत न न मूसा खान न। मां एतिरो सखी दिलि न आहियां जो तो जहिड़े ज़ालिम खे एतिरो आसान मौत ॾियां। तोखे त हर हिकु ग़रीब मथां थियल ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। तोखे मारूड़नि जी हर हिकु झूपड़े जो हिसाब ॾियणो पवंदो जिन खे तो बाहि में साड़े रख करे छॾियो। तोखे उन्हनि नौजवाननि जो हिसाब ॾियणो पवंदो जिन जे दिलि जूं हसरतूं अञा पूरियूं न थियूं ऐं तो उन्हनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। तोखे हर हिकु माउ जे उन झोली जो हिसाब ॾियणो पवंदो जिते छातीअ जी थन अञा सुकी न हुई तो उन जूं हंजूं ख़ाली करे छॾियूं। तोखे हर हिकु उन जवान जो हिसाब ॾियणो पवंदो। मूसा खान अॼु तोखां हिकु माउ खां जवान पुट खे जुदा करण जो हिसाब वठंदुसि। अॼु तोखां नौजवान भाउ खां मासूम भेण खे क़त्ल करण जो हिसाब वठंदुसि। अॼु तोखां हिकु बनीअ खां वर जुदा करण जो हिसाब वठंदुसि। आहिस्ते आहिस्ते मूसा खान आहिस्ते। हीअ रुस्तम खान जी अदालत आहे। रुस्तम खान जी ऐं रुस्तम खान जी अदालत में कंहिं बि ज़ालिम खे ॾाढा ॻाल्हाइण जो को बि हक़ न आहे। हाणे हिकु लफ़्ज़ बि तुंहिंजी ज़बान मां ॿाहिरि निकितो त ज़बान काकरे मां ॿाहिरि चिके करंदुसि आहे। इहे धमकियूं हुनखे वञी ॾे जंहिंजे वजूद में मौत जो ख़ौफ़ हुजे। मूसा खान आहे तुंहिंजे अॻियां। रुस्तम मूसा खान आहे तुंहिंजे अॻियां। मौत खां हू कॾहिं न ॾिजंदो। न ॾिजंदो मौत खां। न मूसा खान न। मौत जो असुल भयानक रूप मूं तोखे ॾेखारियो ई न आहे। हाणे ॾेखारींदुसि तोखे मौत जो नंगो नाच। इन खां पोइ तूं त छा पर तुंहिंजूं 7 पीढ़ियूं बि रुस्तम खान जो नालो ॿुधी जेकॾहिं छिरक न भरनि त मुंहिंजो नालो रुस्तम खान आहे। रुस्तम खान आहे। ओए हलाए गोली रुस्तम खान। हलाए गोली। मौत जो ख़ौफ़ त छा मूसा खान अख बि न छपींदो। अख बि न छपींदो। मूसा खान हीअ पहिरीं गोली सिंध अमर जे नाले। तो सिंध अमर जी छातीअ ते रही उनजे अमन खे तो बर्बाद कयो आहे। बर्बाद कयो आहे। मूसा खान ॾिस हिन मिटीअ में केतिरी महक ऐं खुशबू आहे ऐं तो मिटीअ जी हिन महक खे बदबूदार करण थो चाहियो।
हाँ मूसा खान सुनान मिट्टी जे हिन माइक के सुनान मिट्टी जे हिन माइक के मूसा खान सुनान मिट्टी जे हिन माइक के हीअ ॿी गोली मोजन सिंधी मारूड़नि जे नाव जिन जो तो जीअण जंजाल करे छॾियो। अॼु खां पोइ मूसा खान जेकॾहिं हर राति मौत भरजी तुझे ख्वाबनि में न अचां त मुंहिंजो नालो रुस्तम खान आहे। रुस्तम खान आहे। कुछ संभाल पाण के वो भसाही वठी वई थी। अरे मूसा खान जा कम लही वई रुस्तम खान खत्म करे छॾियोसि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाय हाय मस को वनी मेरू मोह। अरे मुंह नाही पर मरण का वधीक खराब हालत थी अथसि। बाबा ज़ालिम सुथरा थोड़ा ही मरंदा आहिनि। अरे खैरा जेसर दे खैर हुजे इहो भी भलो थियो। कुछ त मेरू के जख्म रस्या मन को बियन जे जख्मन जो भी एहसास थिएस। किथे खैरा किथे? अरे एडन ज़ालिमन के किथे बियन जे लाइ एहसास थे। ये मरंदा मरी वीना ज़ालिम पर बियन जे लाइ क्यास कोन धारीना। बाबा गरीबन जे लाइ दिल में क्यास नथा धारिन तॾहिं त अहिड़ो असर थियनि थो। जेकॾहिं मोह नाहे त अल्लाह कंदो मरंदो ऐं जिस्म ते कीड़ा पवंदसि। अरे खैरा जेसर दे खैर हुजे गरीबन जूं आहूं नेठ तरह गुलाईंदियूं आहिनि। हिन मिरुअ भी घणाई ज़ुल्म कयई। हाणे रब जूं कातियूं वसण शुरू थियूं तस। हाणे ॾिस जाए वेही परियल जल्दी ॾिस जाए इन मोए मिरुअ जो मांस कटे टुकर करे के जवान हीअं रोड ते उछले वेंदा। पोइ हे गिझा ऐं कांव पिया पटींदसि कुता पिया खाईंदसि। खुदा करे खैरा दुआ कर इहो ज़ालिम मरी पवे त को हली पंहिंजी कखनि में वेहूं अबाणनि में। हाणे जल्द मरंदो बाबा। गरीबन जी आहुन असर ॾेखारण शुरू कयो आहे ऐं ज़ालिमन मथां मोचड़न वसण शुरू कयो आहे। अरे खैरा जेसर ॾे खैर हुजे जंहिं ॾींहुं भी इहो मिरू मोह उन ॾींहुं मां पिनी सिनी भी देग भत जी लाहींदसि मासूमड़नि खे खाराईंदसि। दीदी भत जी देग भला ई साले सवाब जे लाइ लाई ॾिए या? अरे ई साले अज़ाब जे लाइ लाहींदसि त जीअं अल्लाह साईं इन मिरुअ मरवान खां ज़रे ज़रे जो हिसाब वठे जेके ज़ुल्म गरीबन ते हिन कया आहिनि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे जीअं कुदरत वारो इन्हे के दोज़ख जे हेठे तह में उमाणे। अरे रे ये वो मौत खां पोइ तुंहिंजो पूरो शौक़ आहे उन सां मिलण जो। हा तॾहिं तेरी दुआऊं बि घुरी न। अरे हाणे बस करे वे मुआ घगा इहो जेको हिकिड़ो फद हितां बीठो थी ये जंबूरी विझी छिके कढी उछलींदी साए। इन ते साड़ दो थी कढ न पोइ ये पंहिंजा मुआ ये भी देखी जी है बुढ़ी भी कोन थी मरी मुड़स आईए जी ॻाल्हाई। अरे बचाया तोरे गाॾे के छा थियो आहे?
यार गाड़ी जो चुको भजी पियो दखन जे तो 300 रुपया दे 300 रुपया आहिनि कोन समझी हाणे ईअं थो कजे जो दखन सां कूड़ सुधानी उनखे मुझाए गाॾो काईंदासीं। अरे बचाया जे गाॾो मिली वञे मोटर ते खयूं ते ईंदे न गॾा कोन्हे बाक़ी तूं जोत दी त ॿई चढ़ाईंदासीं। अरे हाणे घणो सियाणो न थी तव्हां न पादर तूं बि गाॾो गिद न कर तो ख़बर न आहे मैं खूनी माण्हू आहियां। अरे जे तूं वॾो खूनी माण्हू आहे त मां बि घटि न आहियां मुंहिंजो नालो बि मलूक थी मलूक हलिया मुतबस थी गई तू मुस्ता तो ॻाल्हाई मुस्ता गिद तो करी अंदर ॾिते खान तो खान था बचाए था। वॾो खूनी नज़र थो अचे सम्झां थो त कुतर करे छॾींदो। ॿुधो ॿुधो मां चवां थो जल्दी कयो तो रंदी पियो हलो हुकुम कर खानू छा करणो आहे हिननि जो? अकबर हिननि ॿिन्ही खे पंहिंजे मेखाने ते वठी हल जेसिताईं हिननि खे मलणी न ॾींदासीं ही ॿई सची कोन कंदा। यार असां बग़ैर पादरनि जे सच ॿुधाइण त पोइ पादरनि जो कहिड़ो कमु? बस 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 चुपचाप अॻियां थियो त कयां वञ पूरो हलो। न निसार खान न तव्हां जेसिताईं दिलावर खान जो नालो FIR में दाख़िल न कंदव असां रिपोर्ट दर्ज न कराईंदासीं। कहिड़े बुनियाद ते कमाल खान कहिड़े बुनियाद ते असां हिकु मौजूद शख़्स जे मथां FIR दाख़िल कयूं? बाबा साईं दिलावर खान वटि वियल हो पोइ रुस्तम खे कीअं ख़बर पई त बाबा साईं दिलावर खां वापसि अचे पियो ऐं मां अॻु वठी वञी वेही रहां। छा रुस्तम खे इहा ख़बर उनजे मलाइकनि ॿुधाई? को बि विचो माण्हू थी सघे थो जंहिं इहा ॼाण ॾिनी हुजे। हा निसार खान हा मां बि इहो ई चवण थो चाहियां त तव्हां इन विचे माण्हू जो नालो FIR में दाख़िल छो नथा कयो जंहिं इहा ख़बर रुस्तम ताईं पहुचाई? लाज़मी न आहे त उन ई माण्हू खे दिलावर खान मोकिलियो हुजे। निसार खान तव्हां इहो बख़ूबी ॼाणियो था त असांजे ॻोठ में असांजी इजाज़त खां सवाइ को कख बि चुरी नथो सघे ऐं इहा साॻी हालत दिलावर खान जे ॻोठ जी बि आहे। पोइ अहिड़ो कहिड़ो बदनसीब हूंदो जेको दिलावर खान जी इजाज़त खां सवाइ रुस्तम जी मक़बरी कंदो? ठीकु आहे कमाल खान तव्हां जे बज़िद आहियो त दिलावर खान जो नालो FIR में मां दर्ज कयां थो पर तव्हांजो केस कमज़ोर थी वेंदो। इहा असांखे बि ख़बर आहे निसार खान त कानून कहिड़ा क़दम खणे पियो। मां सिर्फ़ु तव्हांखे हिकु ॻाल्हि चवंदुसि तव्हां सिर्फ़ु हिकु ॾींहुं दिलावर खान खे लाक पोयां विहारियो त पोइ मां सम्झंदुसि त तव्हां पंहिंजी फर्ज़ पूरो करण में का बि कोताही नाहे कई। पर न इहो तव्हां लाइ ॾाढो मुश्किल आहे निसार खान छो जो तव्हां दिलावर खान जा था विकामजी चुका आहियो।
जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हुयो आख़िर उहो ई थियो। हाणे त जेल में ज़िंदगी बि ॻरी वेंदसि, को अॻियां पोयां थियण वारो बि कोन्हे। बेफ़िक्र थी रह चाचा, बेफ़िक्र। जेसी त हिन सिरीअ में साहु आहे त आचर खे बेवाहनि जियां जेल में सहण कोन ईंदासीं। हा चाचा, आचर लाइ असां पंहिंजी जान जी बाज़ी बि लॻाए छॾींदासीं। हिन वक़्तु तव्हां खां ऐं मूंखां ॻाल्हि तमामु ॻरी थी वई आहे। मूंसां खान आचर मथां एतिरा त केस हणाए छॾिया आहिनि जो केस कमाईंदे कमाईंदे आचर जी ज़िंदगी ख़तम थी वेंदी, पर केस ख़तम न थींदा। बेफ़िक्र थी रह चाचा, बेफ़िक्र। भले मां भलो वकील करे आचर जी जल्द ज़मानत कराईंदासीं। हिकु त ज़मानत मंज़ूर कोन थींदड़, पर जेकॾहिं तव्हां कोशिशि करे हुनजी ज़मानत मंज़ूर बि कराए वठंदव त जज साहिबु एॾी वॾी ज़मानत घुरंदो जो उहो माण्हू असांखे हथ करणु ॾाढो मुश्किल लॻंदो। भाउ चाचा, 50 लख ताईं मां बि ज़ामिन पइजी सघां थो। अलाह जे ॾिने मां एतिरी ज़मीन मूं वटि आहे। भाउ जेसीं ताईं मूंसां खान केसनि जी पोइवारी कंदो रहंदो तेसीं ताईं आचर पुट जी ज़मानत थियणु मुश्किल आहे। छो जो मां मूंसां खान जे रग रग खां वाक़ुफ़ आहियां। भाउ रग रग खां वाक़ुफ़ आहियां। चाचा, मञूं था त तव्हां मूसा खान जे रग रग खां वाक़ुफ़ आहियो, पर असांजी ज़िद खां बि तव्हां अणॼाण आहियो। जेकॾहिं हैबत खान पंहिंजी ज़िद ते अचे त जबल जा सीना ॾारे सघे थो, पोइ आचर खे जेल जे चौधवारनि मां छॾाइण कहिड़ो मसइलो थींदो? चाचा, अलाह ते भरोसो रखो, हू तव्हांजे पीरीअ जे सहारे खे तव्हां खां अलॻि कोन कंदो। अॼु ताईं पंहिंजी दिलि खे इहे दिलासा त ॾींदो आयो आहियां, तॾहिं त जीअरो आहियां। भाउ इहे दिलासा न थी चाचा, असीं तोखे पंहिंजी ज़बान ॾियूं था वञूं। जेकर आचर खे जेल मां आज़ादु न करायोसीं न त पोइ ही टोपी निरार ते पाए कॾहिं न घुमंदासीं। ॿी ॻाल्हि चाचा, आचर खे जेसिताईं असां आज़ादु न करायूं तव्हां उन तरफ़ जो रुख बि न कजो। पुट सिर्फ़ हिकु चक्कर पंहिंजे आचर पुट सां मुलाक़ात करे अचां। भाउ फिलहाल न चाचा, जॾहिं वक़्तु आयो त असीं पाण तोखे मुलाक़ात लाइ वठी हलंदासीं। ठीकु आहे पुट, जीअं तव्हां मुनासिब सम्झो। पर हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखियो पुट, आचर खां सवाइ मुंहिंजो हाणे ॿियो को बि सहारो न आहे रहियो। दे ख़बर कहिड़ी? तो त चयो पिए साईं कुझु ॾींहंनि खां पोइ सचे गिह जूं चूरियूं कुटे खाईंदासीं। चूरियूं पुसरियूं त वञी खॾ में पवनि, हाणे त घर में खाइण लाइ पत्थर बि कोन्हनि। जन्नत, तुंहिंजे बुसरनि खाइण जो पूरो वक़्तु अची वियो आहे। रुगो दुआ कर त हिकु चकर दिलि झले रहिस अॻियां उहे राज़ खोलिया जिन राज़नि खोलण सां मौलू ऐं पटको दूर थी वेंदो। पोइ रहिस दिलावर खान जी सॼी कमदारी मूं वटि अची वेंदी। पोइ तूं वेठी ऐश कजां। हा, ॿिली खे ख़्वाब में सदाईं छीछड़ा ऐं तूं ख़्यालनि में वती तो परावा पटका लाईंदो। कुझु सोच किथे इहे न थिए जो मोलू जे पटके लहराइण खां पहिरीं तुंहिंजो ई पटको लही दूड़ थी वञे। जन्नत मुड़ सही मरी आहे जो न जानू कमदार पटको लाहिन। ख़बर आहे मूंखे जेको तूं दोदो आहीं। हींअर माण्हू पनीर फकियो था वतन, पटको त छा इहा जिस्म त खल बि लाहे वेंदई। इन खां पहिरीं जो का आफ़त नाज़िल थिए पंहिंजो पाण खे संभाले वठ। मुंहिंजो फिक्र करणु तूं छॾे ॾे जन्नत। जॾहिं मुंहिंजे मथां जबल बि किरी पियो त जागे वठंदुसि, पर इन मौलूअ खे रहिस जे छपर छां हेठां वेहण न ॾींदोसि। अलाए चरियो थी वियो आहीं, अलाए मथो फिरियो अथई, इहो बि नथो सोची रईस दिलावर खान जो मोलू पंहिंजो माण्हू आहे। उनखे जवाब ॾेई उन जी जाइ ते तोखे कीअं रखंदो? मूंखे कीअं रखंदो इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो। जहिड़े तरीक़े सां मूं मौलूअ जी पाड़ खोटणु शुरू कई आहे न, बसि रुगो इशारे ॾियण जी देरि आहे ऐं पोइ ॾिसजां त मौलू ढेरी थी अची मुंहिंजे पेरनि में किरंदो। चवंदा आहिनि त जवानी दीवानी हूंदी आहे, उन में माण्हू गुमराह थी वेंदो आहे।
पर तुंहिंजा त पीरी में बि उहे ई प्रकार आहिनि। तूं मुंहिंजनि प्रकारनि खे छॾ, तूं पंहिंजा प्रकार सुधार। हाणे ॿ टे ॾींहं तूं ठहिराए घर न वई आहीं न, हा त सुकून आहे वक़्तु पियो गुज़रे। मठ कर मुंहिंजो नालो त न खण, किथे वरी न अची वञे हली। सही चयो अदा, तो सही चयो। जेकर ही कम असां न करायूं हा त असां बाबा जे हूंदे बि यतीम बणिजी वञूं हा, यतीम। पुट, मासूम जी मिल्कियत तव्हांखे रास न ईंदी। बाबा, अॼुकल्ह माण्हू जो रत पियो चूसे, इन्हीअ करे त ठठनि सां ज़िंदगी पिया गुज़ारनि। असां त पोइ बेअदबी खां कागज़नि ते सहियूं करायूं आहिनि। पोइ तव्हां बि त पंहिंजी भेण जा कातिल आहियो। उनजी रत चूसे, उनखां मिल्कियत लिखाराए मौत जे मुंहं में धिको ॾेई छॾियो। बाबा जे रिपीटर लोड करे तुझे सीने ते रखा। जे तुझी जिंदगी हूंदी न त तू बची वेंदे, ऐं कारतूस मिस्ती वेंदो। जे तुझे अल्लाह खां पुॼी आई न त बिगैर रिपीटर रखण जी तू अल्लाह के प्यारो थी वेंदे। हाणे ॾिसूं था पुट, जेकॾहिं तुंहिंजी बि हयाती हूंदी त ही कारतूस मिस थी वेंदो। के मारियो, होश में आई, चलियो थी हुआ। सच चयो अदा, तो सच चयो त बाबा जो दिमाग़ मोकिलिया वियो आहे ऐं बाबा खे हाणे ॿुधणो पवंदो। इहे न थिए जो असां निंड ई पिया हुजूं ऐं असांजे रिपीटर खणी असांजा आंडा ई कढी विझे। छो पुट, जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगी हूंदी त तूं बची वेंदे, पोइ हेॾो ख़ौफ़ छा जो? मौत जो ख़ौफ़ न आहे बाबा, मौत जो ख़ौफ़ न आहे। ख़ौफ़ सिर्फ़ इहो आहे जेके तुंहिंजा इहे कम आहिनि न त तूं कॾहिं मुंहिंजे हथां मरी न पवे। चाचा तूं हिननि सां कोन पहुचंदे। माठ कर चाचा, माठ कर। सच मां, माण्हू लोह जी दीवार सां मथो टकराए उन में सोराख़ करे विझंदो आहे। हिननि सां मथो हणण सां त पंहिंजो ई मथो फाटंदो। इन ई करे त चवां थी चाचा, हिन घर में असांखे सिर्फ़ हाय न जी इजाज़त आहे। जेकॾहिं वधीक लफ़्ज़ कढियोसीं त असांजी ॻीचीअ में हथ हूंदा। अदा, हाणे भाॼाईअ जो बि वाइज़ शुरू थियो आहे। लॻे थो त ॿाहिरि हली सलाह करणी पवंदी। तव्हांखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे, असां कमरे में वञूं था। अच पुट। चाचा, हिते वेहण सां पंहिंजो ई मथो फाटंदो। जो कागज़ त पंहिंजे नाले थी विया आहिनि, बाक़ी ज़मीन हासिल करण लाइ अञा वक़्तु खपंदो। अदा, वधीक इंतज़ार नथा करे सघूं। बसि हाणे त मुंहिंजी बि दिलि थी चवे त मां गाॾीअ जे अॻियां वेठो हुजां ऐं पोयां मुंहिंजी गार्ड, पोइ पंहिंजा गार्ड पंहिंजी गाॾी, पोइ ॼा मुल्क खे ॾारो। मजू चवंदा आहिनि त कुझु हासिल करण लाइ कुझु विञाइणो पवंदो आहे। जेकॾहिं मिठल ख़ान जी पूरी मिल्कियत मां टियों हिसो दिलावर ख़ान खे आछियूं त कब्ज़े छॾाइण में असांजी मदद ज़रूरु कंदो।